अलाह तव्हांखे असांखे बचाए रमज़ान जे बरकतुनि खां मालामाल करे इलाही पोइ राति आहे मथां ॿी बि थिए इम्कान आहे ॿिए जो बि दुआ आहे त अलाह ताला असांजे रोज़नि खे नमाज़ुनि खे क़बूल कराए दुआ आहे त अलाह ताला असांजे लैलतुल क़द्र वारी जेका राति गुज़री आहे उन मज़ा अलाह तबारक व तआला असांखे मालामाल करे बराबरि करे इन राति जो ॾिसणु इन राति जो जे निशाननि खे सम्झणु इहा बरकत आहे पर हिन राति जी बरकत जो तव्हांखे मां ॿियो नक्शो ऐं निशान ॿुधायां को बि माण्हू हुजे हज ते वियो आहे हिनखे निंड वठी वई आहे रस्तो हिन जो भुलिजी वियो आहे उठ पियो थो हलाए गाॾी मोटर पियो थो हलाए राति जो अरफात मां अचे गाॾी हिन जी लंघे वई राति गुज़री वई सुबुह ते ॾिठई त मुंहिंजी गाॾी अरफात में लॻी आई मुंहिंजो उठो त अरफात मुंहिंजो लॻे इन जो हज थी वियो ख़बर बि कान एराम ॿधनसि या हिनखे निंड वठी वई या हे बेहोश थी वियो या अहिड़ी बीमारी थियसि जो हिनखे पतो ई कोन पियो उठ रुगो लंघे वियो पोइ ख़बर पियसि इहो हाजी आहे आई ॻाल्हि सोचियो न अहिड़ी तरह हिते बि ईअं आहे जेकॾहिं न माण्हू खे लैलतुल क़द्र जी ख़बर न बि पए न पर राति असांजे मथां त लंघे वई आहे न थी वई सभिनी जी लैलतुल क़द्र हा बाबा ख़ैर में न फिजर हर हिकु माण्हू खे 80 साल 4 महीननि जी इबादत मां तव्हांखे बिशारत थो ॾियां क़ुर ऐं हदीस जे रूह सां त असांखे मिली वई आहे सलात पढ़ो रसूल